नासिम ब्रेकिंग न्यूज़ हमासा शेयर कंदासीं सालेपट वेझो ॻोठ सोबो महर लिंक रोड वटि ॿिनि मोटरसाइकिल्स में टक्कर सबबि पीरसन फौत थी वियो आहे। हादसे सबबि 60 वरियं जो मुश्ताक मीराणी थड़े ते ई दम धणी हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। सालेपट मां वाक़िआ आगाह कई पिया। सालेपट वेझो ॻोठ सोभो महर लिंक रोड वटि ॿिनि मोटरसाइकिल्स में टक्कर जे नतीजे में पीरसन फौत थी वियो आहे। हादसे सबबि 60 वरियं जो मुश्ताक मीराणी थड़े ते ई दम धणी हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। हादसे बाबति वाक़िआ आगाह कई पिया। सालेपट वेझो ॻोठ सोभो महर लिंक रोड वटि ॿिनि मोटरसाइकिल्स में टक्कर सबबि पीरसन फौत थी वियो आहे। हादसे सबबि 60 वरियं जो मुश्ताक मीराणी थड़े ते ई दम धणी हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सालेपट मां धरती टीवी जे रिपोर्टर गुलाम हुसैन भमरो खां। जी गुलाम हुसैन आगाह कजो। जी अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे सुदेश लिंक रोड टक्कर जेको इलाइक़ो आहे उते आमो साम्हूं ॿिनि मोटरसाइकिल में थिए पियो, जंहिंमें 60 साल मुस्तन जेको मीराणी आहे उहो इस्पताल में फौत थी वियो आहे। जॾहिं त ॿियो करम हुसैन रंग जेको आहे ज़ख़्मी थी पियो आहे ऐं मौक़े तां जेको एक्सीडेंट में मुड़ुसु कई उहो फरार थी वियो आहे। जॾहिं त घर में लाश पहुचण ते जो कोहराम मची वियो आहे, हिन वक़्तु बि जेको आहे उन ॻोठ में कोहराम मतल आहे। जी महिरबानी गुलाम हुसैन भमरो तफ़सील ॾियण जे लाइ।